नाज़रीन ख़बर आहे घोसपुर मां। घोसपुर भरिसां दुरानी इमारत जे कच्चे वारे इलाइक़े में जागीरानी बिरादरी जी ॿिनि धुरनि में हलंदड़ पुराणो खूनी तकरार ॿीहर भड़की उथियो। ॿिन्ही धुरनि जे हथियारबंदनि हिक ॿिए मथां ॻोठ अनवर जागीरानी में जदीद हथियारनि सां फायरिंग में सरवर जागीरानी मारिजी वियो। फायरिंग जो सिलसिलो अञा ताईं जारी ॿुधायो पियो वञे। हद जी पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती। इलाइक़े में ॾकाउ पखिड़िजी वियो। माण्हू ख़ौफ़ सबबि घरनि में लिकी विया। जहिड़ो जीअं जागीरानी ऐं मुराद जागीरानी वारी धुरनि में हलंदड़ ॿुधायो पियो वञे। घोसपुर शहर के मेन प्ले ग्राउंड से अगूणे MPA मरहूम मुखी सर्वानंद तलरेजा की याद में ओगाई क्रिकेट क्लब तरफा क्रिकेट टूर्नामेंट कराई वही, जैमें घोसपुर और बरपासे के मुख्तलिफ शहरन में 7 मुख्तलिफ टीमुन हिस्सों वरतो। सख्त मुकाबलन का पोइ माशाअल्लाह 11 और GA लतीफ़ 11 फाइनल में पहुतियूं। टूर्नामेंट के फाइनल में पहुतल टीम GA लतीफ़ पहिरीं रांदि कंदे मुक़रर 8 ओवरन में 76 रन्सूं ठाहे वरितियूं, जॾहिं त मुखालिफ़ टीम माशाअल्लाह 11 सिर्फ़ 3 रन्सुन ते आउट थी वही। टूर्नामेंट में इलाइक़े के बेहतरीन रांदीगर मोहसन बेजरानी मैन ऑफ द मैच और मैन ऑफ द सीरीज़ जो एजाज़ पंहिंजे नाव करे वरितो, जॾहिं त ज़ुबैर मीरानी टूर्नामेंट के बेहतरीन बॉलर जो एजाज़ हासिल कयो। टूर्नामेंट में शहर और बरपासे के केतरनि ॻोठनि मां सवें क्रिकेट के शौक़ीननि अची रांदि जो मज़ो वरितो, जॾहिं त इलाइक़े के मोज़ीन हाफ़िज़ खलील, नारायण नाज़, सनी कुमार, माजिद मीरानी खटे ईंदड़ टीम के रांदीगरनि में कप ऐं गिफ्टियूं विराए संदन हौसला अफ़ज़ाई कई।